इंस्पेक्टर जनरल आईजी खैबर पख्तूनख्वा मौज़म जा अंसारी चयो आहे त पेशावर हमले में मुलवस आपघाती बमबार खे पुलिस जी वर्दी पातल हुई। धमाके में मुलवस दहशतगर्दनि जे नेटवर्क जे वेझो पहुची चुका आहियूं। आईजी पुलिस जी हैसियत में मां ऐं मुंहिंजा जवान हिन वक्त तकलीफ़ में आहियूं। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आईजी खैबर पख्तूनख्वा चयो त 1000 खां वधीक जवाननि खे गॾु करे उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं। केतिरनि ई शयुनि जी वज़ाहत ज़रूरी आहे। ऑफिशियल बयान सां कंफ्यूजन ख़त्म थी वेंदी। असां पंहिंजे हिकु हिकु शहीद जो बदिलो वठंदासीं। शहीदनि जी कुर्बानियुनि खे ज़ाया थियण न ॾींदासीं। असांजी तकलीफ़ में इज़ाफ़ो न कयो वञे। असांखे सम्झो वञे। असां बि हसास माण्हू आहियूं। हुन चयो त पुलिस फोर्स तकलीफ़ में आहे। मां 3 ॾींहनि दौरान सिर्फ़ 3 कलाक सुतो आहियां। आईजी खां वठी सिपाही ताईं अज़ियत में मुब्तला आहिनि। गुज़ारिश आहे त तकलीफ़ में इज़ाफ़ो न कयो वञे, मरम रखियो वञे। असां बि इंसान आहियूं। असांजा बि ॿार आहिनि। साज़िशी थ्योरीज़ ज़रिए मुंहिंजे जवाननि खे गुमराह करण ऐं उन्हनि खे रोडनि ते आणण मां कंहिं बि सूरत में न बर्दाश्त कंदुसि। आईजी चयो त मुंहिंजे ॿारनि खे हिन ॾुखी सूरत हाल दौरान भड़काइण सही अमल न आहे। धमाकेदार मवाद फाटण जो अफ़वाहूं पखेड़ियूं पियूं वञनि, उहे सभु फज़ूल जूं ॻाल्हियूं आहिनि। ज़मीन में को बि खॾो या छित ते धमाको को बि निशान न आहे। पेशावर धमाको ड्रोन हमलो न पर आपघाती हमलो हो। आईजी चयो त जांच मुकमल थियण खां पोइ समूरियूं हक़ीक़तूं मीडिया आॾो रखियूं वेंदियूं। असां इदारनि जे लाइ इंसाफ़ मुहैया कंदा आहियूं त पंहिंजनि लाइ बि इंसाफ़ हासिल कंदासीं। सीसीटीवी फुटेज पुलिस वटि आहिनि। जियो फेंसिंग जो अमल जारी आहे। सेफ सिटी पेशावर में न आहे। उन लाइ शहरनि खे दरख़्वास्त करे फुटेज हासिल कयूं पियूं वञनि। इस्लामाबाद जी अदालत अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इमरान ख़ान खे क़त्ल करण जी साज़िश बाबति केस में गिरफ़्तार अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे अॼु 2 फरवरी ते इस्लामाबाद जी GF-8 अदालत में पहुचायो वियो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ शेख रशीद खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सेशन कोर्ट इस्लामाबाद में जुडिशियल मजिस्ट्रेट उमर शबीर केस जी ॿुधणी कई। अदालत जे कमरे में मौजूद जांच ऑफिसर तरफ़ां अदालत में केस जो रिकॉर्ड जमा करायो वियो, जॾहिं त पुलिस शेख रशीद जे 8 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते इस्तदा कई। अदालत जे कमरे में पहुचण ते शेख रशीद अदालत खां इस्तदा कई त मुंहिंजे हथनि में लॻल हथकड़ियूं खोलियूं वञनि। मां पाण वकील आहियां। शेख रशीद जी शिकायत ते जज पुलिस खे हथकड़ियूं खोलण जी हिदायत कई। अदालत में पुलिस तरफ़ां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त शेख रशीद खे जहिड़ी हालत में गिरफ़्तार कयो वियो उन जे बारे में वधीक चवण सां जांच मुतासिर थींदी। अदालतनि जे अंदर ऐं ॿाहिरां नज़म व ज़ब्त जे कानून मूजिबि मुज़ाहिरो कयो वञे। इस्लामाबाद पुलिस मनफ़ी प्रोपेगेंडा जी मज़म्मत करे थी। शेख रशीद या कंहिं ॿिए मुलाज़िम सां कंहिं क़िस्म जो नारवा सलूक नाहे कयो वियो। पुलिस उहो बि चयो त शेख रशीद पुलिस ऑफिसरनि सां बदसलूकी कई ऐं नाज़ीबा ज़बान इस्तेमाल कई। पुलिस तरफ़ां न शीशा टोड़िया विया न ई का भञ-ड्राह कई वई। छापे वक़्तु शेख रशीद जे घर में को बि ॿार मौजूद न हो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त कंहिं बि ज़ुल्म कयो आहे त उनखे सज़ा ज़रूर मिलणु घुरिजे, पर कंहिं सां बि ज़्यादती न थियणु घुरिजे। बहावलपुर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे शेख रशीद जी गिरफ़्तारी ते मरियम नवाज़ चयो त असां इंतकाम ते यकीन नथा रखूं। कंहिं सां बि ज़्यादती न थियणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं ज़ुल्म कयो आहे त उनखे सज़ा ज़रूर मिलणु घुरिजे। कंहिंखे बि सज़ा खां बची निकिरण जो मौक़ो न मिलणु घुरिजे। मरियम नवाज़ वधीक चयो त नवाज़ शरीफ समेत नून लीग जी समूरी पार्टी खे गिरफ़्तार कयो वियो। राणा सनाउल्लाह मथां मंशा जो केस दाख़िल कयो वियो। मरियम नवाज़ वधीक चयो त इमरान ख़ान खे तोशाखाने ते सज़ा मिले त छा उनखे इंतकाम चवंदासीं। जेकॾहिं कंहिं कूड़ ॻाल्हायो आहे त उहो ज़रूर साम्हूं ईंदो। उनखे इंतकाम न पर एहतिसाब चवंदा आहिनि।
मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ वतन वापसी जी तैयारी शुरू करे छॾी आहे ऐं हू कुझु हफ़्तनि में मुल्क पहुचंदो। बहावलपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ़ तमामु जल्द वापसि ईंदो। अॻूणी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान खे इक़्तिदार ताईं पहुचण लाइ सिलेक्टरनि जी ज़रूरत आहे। मरियम नवाज़ चयो त मुस्लिम लीग नून जी हिकु हक़ीक़त आहे, असांजो बयानु हक़ीक़तनि ते ॿधलु आहे, असांखे कंहिंजी बि ज़रूरत न आहे। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र वधीक चयो त केपीके में 10 सालनि ताईं घड़ी चोर हुकूमत कई, तमामु घणा फंड मिलण बावजूदु केपीके में बि सहूलियतूं न आहिनि। केपीके जी पुलिस अकेली बीठी आहे। वाज़े कयो वञे त फंड्स खे कीअं इस्तेमालु कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जी मुबैना धी टेरियान जेड केस जी ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। मुबैना धी टेरियान खे ज़ाहिर न करण ते इमरान खान जी नाअहली जी दरख़्वास्त ते ॿुधणी इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक कई। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त इमरान खान खे एतिराज़ आहे त हूअ हाणे पब्लिक ऑफिस होल्डर नाहे। इलेक्शन कमीशन खां कंफर्म करणो आहे त हींअर जी पोजीशन कहिड़ी आहे। इलेक्शन कमीशन खां डी नोटिफाई थियण जो नोटिफिकेशन घुराए था वठूं। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त दरख़्वास्त गुज़ार इमरान खान जो 2018 वारो हल्फी बयान चैलेंज कयो हो, जंहिंखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट टेरियान जेड केस जी ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़ण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद गिरफ़्तारी खां पोइ मीडिया खे अहम पैगाम ॾेई छॾियो। शेख रशीद गिरफ़्तार थियण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO नवाज़ लीग जो टाउट आहे ऐं सॼो कमु राणा सनाउल्ला कराए रहियो आहे। मां राणा सनाउल्ला खे उहो पैगाम ॾियण थो चाहियां, हाणे मां तोखे न छॾींदुसि। शेख रशीद चयो त पुलिस मूंखे गिरफ़्तार करण जे लाइ समूरे घर जा दरवाज़ा ऐं दरियूं भञे छॾियूं। मुंहिंजे मुलाज़िमनि मथां वहशाणो तशदुद कयो वियो। उहो सरासर ज़ुल्म आहे। इंशाअल्लाह फतह हक़ सच जी थींदी। मां इमरान खान सां गॾु आहियां। हिननि बदमाशी कई आहे। 100 खां 200 माण्हू घर में दाख़िल थिया, सभिनी वटि हथियार हुआ। इहे मूंखे ज़बरदस्ती गाॾी में विझी खणी आया। शेख रशीद चयो त मूंखे इस्लामाबाद पुलिस रावलपिंडी मां गिरफ़्तार कयो, जॾहिं त अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज तारिक महमूद जहांगीरी खां ज़मानत वरिती हुई। जज साहब 6 तारीख़ ते इस्लामाबाद जे IG खे तलब कयो हो। शेख रशीद वधीक चयो त पुलिस मूंखे तिबी मुआइने जे लाइ पोली क्लिनिक ते खणी आई। मूं अॼु ताईं शराब नाहे पीती, पर उन जे बावजूदु पुलिस मूंखे तिबी मुआइने खां पोइ सेक्रेटरीट थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। मां खाना काबा जी छित ते वियो आहियां। मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी बि ॾिनी आहे। मूं ॿिया गुनाह कया हूंदा, पर शराब नाहे पीती ऐं कॾहिं नशो नाहे कयो। पुलिस शेख रशीद जी गिरफ़्तारी जे हवाले सां मौक़िफ़ ॾिनो आहे त शेख रशीद नशे जी हालत में हो। हिन वटि आला क्वालिटी जो शराब पिणु हथ आई आहे। हुन गिरफ़्तारी दौरान पुलिस एहलकारनि खे गाॾियुनि खां अलावा धिका पिणु ॾिना आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 1100 मेगावाट बिजली मंसूबे K3 जो इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कैनिप में 1100 मेगावाट जे न्यूक्लियर तवानाई मंसूबे K3 जो इफ्तिताह कयो। तक़रीब में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, तवानाई वारो वज़ीर खुरम दस्तगीर ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर मनसूबाबंदी अहसन इक़बाल बि मौजूदु हुआ। न्यूक्लियर पावर प्लांट K3 जे इफ्तिताह सां बिजली जी प्रोडक्शन 1100 मेगावाट ताईं पहुची वेंदी। K3 बिजली घर मंसूबे सां सस्ती बिजली ठाही पई वञे। कैनिप 3 सां 12 रुपया फी यूनिट जे हिसाब सां बिजली ठाही पई वञे। तक़रीब दौरान ब्रीफिंग में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ॿुधायो वियो त K3 मंसूबो चीन जे तावन सां मुकमल कयो वियो आहे। उन सां 1100 मेगावाट बिजली पैदा थींदी। मंसूबे जी शुरूआत सां एटमी ज़रियनि खां बिजली जी पैदावार 2200 मेगावाट थी वेंदी। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मंसूबे सां जुड़ियल माहिरनि जी ख़िदमत जी तारीफ़ पिणु कई। इस्लामाबाद जी अदालत अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो।
अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इमरान खान के क़त्ल करण जी साज़िश बाबत केस में गिरफ़्तार अवामी मुस्लिम लीग के सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद के अॼु 2 फेब्रुआरी ते इस्लामाबाद जी GF-8 अदालत में पहुचायो वियो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ शेख रशीद के 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में जुडिशियल मैजिस्ट्रेट उमर शबीर केस जी ॿुधणी कई। अदालत जे कमरे में मौजूद जांच ऑफिसर तरफां अदालत में केस जो रिकॉर्ड जमा करायो वियो, जॾहिं त पुलिस शेख रशीद जे 8 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते इस्तदा कई। अदालत जे कमरे में पहुचण ते शेख रशीद अदालत खां इस्तदा कई त मुंहिंजे हथनि में लॻल हथकड़ियूं खोलियूं वञनि, मां पाण वकील आहियां। शेख रशीद जी शिकायत ते जज पुलिस खे हथकड़ियूं खोलण जी हिदायत कई। अदालत में पुलिस तरफां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त शेख रशीद खे जहिड़ी हालत में गिरफ़्तार कयो वियो उन जे बारे में वधीक चवण सां जांच मुतासिर थींदी। अदालतनि जे अंदर ऐं ॿाहिरां नज़म व ज़ब्त जे कानून मूजिब मुज़ाहिरो कयो वञे। इस्लामाबाद पुलिस मनफ़ी प्रोपेगेंडा जी मज़म्मत करे थी। शेख रशीद या कंहिं ॿिए मुलाज़िम सां कंहिं क़िस्म जो नारवा सलूक नाहे कयो वियो। पुलिस उहो बि चयो त शेख रशीद पुलिस ऑफिसरनि सां बदसलूकी कई ऐं नाज़िबा ज़बान इस्तेमाल कई। पुलिस तरफां न शीशा तोड़िया विया, न ई का भञ-ड्रा कई वई। छापे वक़्तु शेख रशीद जे घर में को बि ॿार मौजूद न हो। तहरीक इंसाफ जे 43 क़ौमी असेंबली मेंबरनि जी इस्तीफ़ाइन जी मंज़ूरी खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। रियाज़ फितियाना, नसरुल्लाह खान, ताहिर सादिक समेत ॿियनि तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त में क़ौमी असेंबली जे स्पीकर इलेक्शन कमीशन समेत ॿियनि खे धुर बणाईंदे दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त असेंबली मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियण खां अॻे ई वापसि वरितियूं वयूं हुयूं, जंहिं खां पोइ स्पीकर वटि उहो अख़्तियार नाहे त उहे इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त असेंबली मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं मंज़ूर करणु कानून जे ख़िलाफ़ ऐं बददियानती ते ॿधल आहे। क़ौमी असेंबली मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं अदालत सगोरी जे तय कयल कानून जे उबतड़ मंज़ूर कयूं वयूं। क़ौमी असेंबली जे स्पीकर सियासी इंतकाम जो निशानो बणाइण जे लाइ इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं। इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण खां अॻे स्पीकर मेंबरनि खे घुराए मौक़िफ़ बि न पुछियो। अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त मेंबरनि जी मर्ज़ी खां सवाइ इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो क़दम गैर आइनी आहे। उन करे अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफ़ां इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो क़दम कालादम करार ॾिए। दरख़्वास्त में चयो वियो आहे त अदालत जे हतमी फ़ैसिले ताईं इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे बि कालादम करार ॾींदे हतमी फ़ैसिले ताईं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। उन करे मज़कूरा सीटनि ते चूंडूं रोकण जो हुकुम जारी कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट पाबंदी मढ़ियल फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ तहरीक इंसाफ जी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन पारां PTI के जारी कयल शोकाज़ नोटिस खे सही करार ॾिनो। पाबंदी मढ़ियल फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ PTI जी अपील ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे लार्जर बेंच PTI जी अपील ते फ़ैसिलो ॿुधायो। चीफ जस्टिस आमिर फारूक, जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ऐं जस्टिस बाबिर सत्तार फ़ैसिलो ॿुधाईंदड़ बेंच जो हिसो हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट 11 जनवरी ते दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। PTI पाबंदी मढ़ियल फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। तहरीक इंसाफ दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे गैर कानूनी करार ॾियण जी इस्तदा कई हुई। याद रहे तो इलेक्शन कमीशन PTI जी फंडिंग के पाबंदी मढ़ियल करार ॾींदे तहरीक इंसाफ के शोकाज़ नोटिस जारी कयो हो, जंहिंजे ख़िलाफ़ तहरीक इंसाफ हाई कोर्ट सां राब्तो कयो हो। घोटकी वेझो हथियार बंदन मेले तां वापस मोटंदड़ 4 नींगरनि ऐं 1 नौजवान खे अगवा करे वरितो। ॻोठ पंजू तड़त वासी नौजवान ऐं नींगर दरगाह जहानपुर शरीफ जे मेले तां वापस अची रहिया हुआ त हथियार बंदन खेनि अगवा करे वरितो। अगवा थियलनि में 17 सालनि जो शफ़ी मोहम्मद तड़त, 4 सालनि जो सफ़ीउल्लाह, 12 वरहनि जो मुख्तियार, 8 वरहनि जो फैज़ मोहम्मद ऐं 9 वरहनि जो साजिद तड़त शामिल आहिनि। मोगविन जे वारसनि जो चवणु आहे त 5 ॼणनि खे M5 मोटरवे 469 लोकेशन वटां अगवा कयो वियो आहे। मोगविन जूं मोटरसाइकिलूं कमनि जे फ़सुल मां हथ आयूं। ॿिए पासे कंदकोट मां 2 महीना अॻु अगवा थियल कराची वासी 3 ॼणा राउंती जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त कराची वासी हबीबुल्लाह पठान, गुलाम अली बलोच ऐं इमरान लाचारी खे बाज़ियाब करायो वियो आहे। टिनी खे धाड़ियल हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबले बाद 3 ॼणनि खे
बाजियाब करायो वियो। जॾहिं त गौसपुर पुलिस पारां मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल ॿिनि नौजवाननि असद ऐं मीर शेख जे वारसनि ऐं शहरियुनि जो गौसपुर खां कंदकोट ताईं एहतजाजी मार्च कयो वियो। एसपी कंदकोट जी ऑफिस आॾो धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असद ऐं मीर शेख खे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए बेगुनाह क़तल कयो। मुज़ाहिरीन मूजिबि कूड़े मुक़ाबले में मुलवस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई ताईं धरणो जारी रहंदो। एसएसपी इरफान समूह चयो आहे त मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं पिया, संदन जाइज़ मुतालबा मञिया वेंदा। मुंबई बॉलीवुड जे मशहूर अदाकार नवाज़ुद्दीन सिद्दीकी जी घरवारी इल्ज़ाम हयो आहे त मुड़ुस मूंखे खाधो नाहे ॾींदो, न ई बाथरूम इस्तेमाल करण जी इजाज़त ॾींदो आहे। नवाज़ुद्दीन सिद्दीकी जी घरवारी आलिया सिद्दीकी जे वकील बयान में इल्ज़ाम हयो त नवाज़ुद्दीन सिद्दीकी पंहिंजी ज़ाल खे न खाधो ॾींदो आहे ऐं न ई खेसि बिस्तरो ऐं बाथरूम इस्तेमाल करण जी इजाज़त ॾींदो आहे। वकील चयो त आलिया ॿारनि सां घर जे जंहिं हिसे में रहे थी उते चइनी पासनि खां मर्द मुहाफ़िज़ मुक़रर आहिनि ऐं सीसीटीवी कैमराऊं लॻल आहिनि। भारतीय मीडिया मूजिबि कुझु ॾींहं अॻु नवाज़ुद्दीन जी माउ पंहिंजी नुंहुं ते मिल्कियती तकरार ते केस दाख़िल करायो हो, जंहिंखां पोइ आलिया सिद्दीकी जे वकील रिज़वान सिद्दीकी नवाज़ुद्दीन ऐं संदसि घर भातियुनि ते संगीन इल्ज़ाम हया आहिनि। कुंभ में मासूम शागिर्दियाणी सां ज़्यादती ऐं औरतुनि जूं एतिराज़ जोगियूं वीडियो रिकॉर्ड कंदड़ वाशी जवाबदार गुलाम मेराणी पुलिस जी पकड़ खां आजो आहे। उन सिलसिले में पुलिस एवज़े में जवाबदार जे वेझो माइट टीईओ सेकेंडरी मोहम्मद रमज़ान मेराणी खे हिरासत में वठी छॾियो। जवाबदार खे पेश करण लाइ मथस दबाव विधो पियो वञे। एसएसपी खैरपुर रोहिल खोसो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ ख़ासि टीमूं जोड़े छॾियूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। गुज़िरियल ॾींहुं आईजी सिंध गुलाम नबी मेमून जे नोटिस वठण बाद एसएचओ कुंभ खे मुअतल कयो वियो। जवाबदार गुलाम मेहराणी औरतुनि जूं एतिराज़ जोगियूं वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते वायरल कयूं हुयूं। सॼी सिंध तोड़े सोशल मीडिया ते कुंभ वाक़िए ते सख़्त कावड़ नज़र अचे पई। जवाबदार गुलाम मेहराणी औरतुनि जूं एतिराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते वायरल कयूं हुयूं। सॼी सिंध तोड़े सोशल मीडिया ते कुंभ वाक़िए ते सख़्त कावड़ नज़र अची रही आहे। सोशल मीडिया ते सार्फ़िन जवाबदार खे गिरफ़्तार करे फाही ॾियण जो मुतालबो करे रहिया आहिनि।